खंड जो किलो तो दे। हाँ ये बैठो। खंड तो घट लगी थी ये तोरे जो ना हाँ ही मां तोरे रखी आ खंड किलो ही पूरो आ। किलो लगे ही कौन थी यार घट लगे थी भाई ये मां तोरे जो हाँ ही तोरी आ। हाँ तोरो 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 दिसो तोरो हाने वरी तोरो। ठीक है मां तोरा। अरे हे बाबा छा 100 ग्राम घट खंड 100 ग्राम घट किले में तो जुल्म खंड रे हाँ ही तोरी आ किलो पूरो ही हुयो। बाबा ये 100 ग्राम घट बीठिया एडो जुल्म था कयो था के गरीब जो था के एहसास रहे। बाबा ही तोरी आ खंड पूरो ही किलो हुयो। बाबा को ये 100 ग्राम काढे वियो ये 100 ग्राम घट खंड जो खुटी थी या केड़े वई केर खाइयो केर खड़ियो चिलो आई कान किलो ही आ हाँ ही तोरी आ। बाबा 100 ग्राम घट बीठिया तडे में चाहे तो किलो 100 ग्राम घट बीठिया खंड में वडो फर्क आ तोर में वडो फर्क आ। बाबा तो यकीन न तो चे तो हाँ ने तोरे रखिया किलो पूरी हुई। बाबा हाने 100 ग्राम छो खुटो सही है दिसो जुल्म दिसो छा मसलो आ बाबा छा मसलो ये दुकानदार का मैं किलो वरतिया खंड ए 100 ग्राम घट 900 ग्राम खंड चे तो 1 किलो पूरी मतोरे रखी तोरे सा बाबा तोरे सा यार मां हाने खंड पूरो किलो तोरे रखियो आ। ए दिसो 100 ग्राम घट यार को खुदा जो खौफ कयो तव्हां जे करे सब दुकानदार बदनाम थी वया न। तव्हां चंद दुकानदार जेको आयो पांजी मर्जी सा पांजा रेट हलायो था पांजी मर्जी सा खुदा जा बंदा छा ही पैसा न दिना हन। तव्हां केड़े किस्म जा दुकानदार आयो तव्हां के को खुदा जो खौफ ही ना है। आखिर ही मजलूम मानू हेडो असां जे सिंध मथा धारन जी का ऐं असां जे फैक्ट्रियन में धारे जेके पंहिंजा आहिनि उहे भी असां सा एडो जुल्म कन ऐं तव्हां वरी पाण खे कामरेड छडायो था ही बस फकीर थी गया वार वडा रखाए। खुदा जो खौफ ही ना है तव्हां में। तव्हां हे हिकड़ो मजलूम आ हिक जेको आ तव्हां के सामान वरतो था हुन ॾिसी वरतो आ तव्हां एड़न सवन सा हर रोज एड़ो हशर कयो था आखिर छो। बाबा गाल बुधो एड़ी का भी गाल ना है तव्हां ने असा के बेईमान समझो था। तव्हां बेईमान आयो तव्हां के मां डीसी साहब वट छिकराइंदोस तव्हां पाण के समझो छो था। तव्हां दुकानदार चंद एडा मन कारोबारी मानू जेके आयो पाण के अले छा समझण लगा आयो। बाबा ही दिस मां तो बताए डीसी साहब के मुझे शिकायत न कचाई ताके जे कुछ खपे मां देया ले तैयार आया। सही गाल ओ इही गाल हा जडे असा हिनन के कुछ चऊं था त ये लालच देई करे असा जो जमीर खरीद कन था। 100 ग्राम घट हुंदे बे चे तो त मुजी तोरेल खंड रा 100 ग्राम काढे वियो। अरे तव्हां जड़न बद किरदारन के नसरुल्लाह वैको कंदो हो ऐं तडे तव्हां सब जेके आयो हुन जा कातिल आयो जेको भी हन कुधे किरदार में आहे ये समझ वो नसरुल्लाह जो कातिल आहे। बाबा ही दिस मुख्य नसरुल्लाह जे कातिलन में शामिल न कर। अरे बाकी तव्हां के शामिल न कया त छा कया। तव्हां जडे दुकानदार थी करे एडो हशर कयो था ऐं अव्हां बुधायो त हिनन सा केड़ी हालत कजे। सही नी जो दुकान सील थियण खपे हिनी जो दुकान ये धंधो बंद थियण खपे। एडो जुल्म गरीब मानू सा करन ता किलो ते 100 ग्राम घट देन ता हिकड़े मानू के ये में केतरा मानू इन वटी दा हुंदा ऐं अव्हां समझो था त नसरुल्लाह मरी वियो त बियो को भी न उथंदो। हाने हर मानू जेको आहे नसरुल्लाह थी उथंदो मां नसरुल्लाह आहियां ही नसरुल्लाह आहे सब नसरुल्लाह आहिनि ऐं अव्हां जी रस्ता रोक कबी हालत हिनन के ॾिसबो हल हितां। हाने अज का पोए बाबा ही कम बेमानी वारो छडणो ही पवंदो न त ही दुकान मुंहिंजी बंद थी वेंदी। हाने बेमानी ते जुगाड़ न हलंदो बेमानी वारो कम छडणो ही पवंदो।